छा नालो आहे? अमीदा हमीदा। जी। कीअं तव्हां मुड़ुस खे जेको आहे सो क़तलु कयो आहे? छा मसइलो थियो? असल में सावन ॿिए छोकिरे सां ॻोठ वारे सां हू ख़र्च पाणी ॾींदो हुई, ॿ साल टे साल कोन ईंदो ईंदो सास संभाल मुंहिंजी कोन लहंदो हो। पोइ हुनखे इरादो हो त मूंसां शादी कर। कंहिंजो? पोइ मुंहिंजे घोट जो छोकिरो अज़ीज़ आहे। छा नालो अथसि? अज़ीज़। अज़ीज़ अज़नू। हा अज़नू, ॿिए जो ज़मीर आहे। टियों हिननि सां गॾु हुयो। पोइ हिननि चयो तूं राब्तो करीसि। मां राब्तो कयो थोरो घणो। पोइ हिनखे वाह ते अची लाथनि। हिननि खे मां चयो छॾियो, चई त असां तफ़ातुफ़ी कयूं था, तोखे तलाक ॾेई वेंदो हले। पोइ मां हिनखे चयो न मुंहिंजी खून पथरी सही न आहे, लिकण जो न आहे। त अज़ीज़ मूंखे चयो तूं दाऊं वाक़ुफ़ कंदी त तोखे हिन सां गॾु ई लोड़ींदासीं। हीअ हमरा तोखे लोड़ींदो ई, तूं हिन सां गॾु ज़िंदा बचंदीअ। हिनखे बि मारींदासीं, तोखे न त मारींदासीं। पोइ हिननि लोड़े छॾियो। हिन तुंहिंजे मुंहं ते लोड़े छॾियो? हा मुंहिंजे मुंहं ते, पर मूंखे पासे सां करे बीहारियऊं कपर ते। ॿिया कहिड़ा कहिड़ा? अज़नू, ॿियो अज़ीज़, ज़मीर ऐं टियों माण्हू अज़ीज़ सां गॾु हुयो ॿाहिरि। उनखे तव्हां कोन न सुञाणो? हुनखे मूं कोन सुञातो। तव्हां उन खां पोइ हुन सां शादी करणु पिया चाहियो अज़ीम? हा चए पियो मूंसां शादी कर। मूंखे कुझु पैसा बि 10,000 रुपया न हुया। अच्छा। ख़र्च पाणी हू ॾींदो हुयो सॼो। अच्छा जी। तव्हांजे मुड़ुस सां का नाराज़गी वग़ैरह त कान आई? न नाराज़गी इहा हुई त तव्हां- एॾो सालनि जा साल कोन हुयो मूं ॾिलण जो कोन तव्हांखे हुयो। ॿुधायो ई त तव्हां असां जेको आहे हिनखे लोड़ियूं था पोइ शादी कंदासीं? न हुन चयो त बसि तुंहिंजी जान छॾायां थो। जान छोकिरे न को अचे थो साल सदियूं थी था वञनि, न कुझु उतां करूं ॾींहुं मां तूं वठण वई हुअसि? न करूं ॾे मां पाण आयो पे लाखनि जे ॻोठ जो, उतां पाण आयो पे। ठीकु आहे। जी तव्हांखे भला को पछताव वग़ैरह आहे हींअर? जी न पछताव त कोई कोन्हे को। सिर्फ़ु अज़ीज़ जी धमकी हुई त मूं तूं पेश थींदी, केॾी महिल बि मूं ते गवाही ॾींदी त मां मारींदोमांइ। अज़ीज़ तव्हांखे जी। धमकी ॾे? औलाद वग़ैरह कोन्हे? न औलाद कोन्हे। ठीकु आहे।